सफ़ा सोशल वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफां यूनियन काउंसिल सन तालका मानचंद में एक ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लगाई वई। सफ़ा सोशल वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफां यूनियन काउंसिल सन तालका मानचंद में एक ॾींहं जी शुगर टेस्ट, जॉइंट टेस्ट, हेपेटाइटिस जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंजी अॻुवाणी सफ़ा सोशल वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन डॉक्टर प्रेर खान, सदर आकिब अबड़ो, जनरल सेक्रेटरी सोमिया महक ऐं संदसि सूमरो करे रहिया हुआ। एक ॾींहं जी लॻायल मुफ़्त मेडिकल कैंप में हैदराबाद के मशहूर डॉक्टरनि ऐं फिजियोथेरेपिस्ट जे डॉक्टरनि डॉक्टर शहबाज मेमून, डॉक्टर मारवी भुट्टो, डॉक्टर मिशेल मेमून, डॉक्टर सोमिया महक, डॉक्टर एजाज शेख, डॉक्टर असना सैयदा, डॉक्टर कायनात मेमून हिस्सो वरितो। मेडिकल कैंप में 400 मरीजन की मुफ्त टेस्ट, मुफ्त चेकअप किया वियो, जॾहिं त मेडिकल कैंप में आयल मरीजन में वॾो अंग औरतन जो हो। मरीजन के मुफ्त दवाऊं पिण ॾिनियूं वियूं। मरीजन के लिए सैनिटाइजर जो भी इंतजाम थियल हो ऐं सिक्योरिटी जो पिण बेहतर इंतजाम हो। HRJD न्यूज़ 3 वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।